जो पैदा कंदड़, हर शइ जो धणी, हर शइ जो वारिस, हाजत रवा, मुश्किल कुशा ऐं हर शइ जे मथां कुदरत रखंदड़ आहे। दुरूद ऐं सलामतियूं असांजे प्यारे नबी, प्यारे रसूल, इमामुल अंबिया जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते, जंहिंखे अल्लाह ताला सभिनी जहान वारनि जे लाइ रहमत बनाए ऐं आख़िरी रसूल बनाए मोकिलियो आहे। मुंहिंजे बारे में ऐलान में तव्हां ॿुधो, मूंखे मौज़ू ॾिनो वियो आहे दावत अहल हदीस। दावत अहल हदीस ही तमामु हिकिड़ो वॾो उनवान आहे। मुहद्दिसनि दावत अहल हदीस जे उनवान सां केतिरा ई किताब लिखिया आहिनि। उलमाअनि जूं ज़िंदगियूं हिन मनहज ऐं हिन दावत में सर्फ़ थी चुकियूं आहिनि। अहल हदीस जेको लफ़्ज़ आहे, वॾा वॾा मुहद्दिस लफ़्ज़ अहल हदीस जे मथां पंहिंजी जान क़ुर्बान करे चुका आहिनि। दावत खां पहिरीं इहा शइ ज़हन में रखो त अहल हदीस का नई जमायत कोन्हे, को नओं फ़िरक़ो कोन्हे। जेके माण्हू मिसाल चवंदा ही अंग्रेज़नि जी पैदावार आहे, राणी विक्टोरिया जी पैदावार आहे, या मुख़्तलिफ़ अलक़ाबनि सां अहल हदीस जमायत जे लाइ उहो पंहिंजा ख़्याल रखनि था, त इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बुहतान ऐं कूड़ आहे। हमेशह इहो उसूल आहे त माण्हू पंहिंजा ऐब लिकाइण लाइ ॿिए जा ऐब ॿिए खे जेको आहे निशानो बनाईंदो आहे। त अहल हदीस जो पहिरीं असीं ॾिसूं त मनहज छा आहे। दुनिया में जेकॾहिं तव्हां ॾिसो, कंहिं फ़िरक़े खे ॾिसो, कंहिं सियासी जमायत खे ॾिसो, हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो पंहिंजो उसूल हूंदो आहे, पंहिंजो आइन हूंदो आहे, पंहिंजो तरीक़ेकार हूंदो आहे। त पहिरीं असीं ॾिसूं त अहल हदीस वारा जेके आहिनि अमल कीअं कनि था ऐं दावत कहिड़ी शइ जे तरफ़ ॾियनि था। यानी जेकॾहिं इन शइ ते असीं थोरो गौर करियूं त अहल हदीस वारनि जी दावत कहिड़ी आहे ऐं उन ते गौर कंदा त तव्हांखे मालूम थींदो त जेका दावत अहल हदीस ॾियनि पिया उन जो अंग्रेज़नि सां भला कहिड़ो वास्तो, या ग़ैर मुस्लिमनि जो कहिड़ो वास्तो। तव्हां हीउ जेको मुख़्तसिर टाइम में आऊं जेको आहे सो मुख़्तसिर ऐं सम्झाइण जी कोशिशि कंदुसि। मुस्नद अहमद जे अंदरि ऐं सुनन नसाई जे अंदरि ख़बाब बिन अरत साहबी, मशहूरु साहबी आहे रज़ी अल्लाह अन्हु, हीअ इब्तिदाई ॾींहंनि में मुस्लमान थियो आहे। यानी जॾहिं अञा सफ़ा थोरा मुस्लमान हुआ, जॾहिं मुस्लमाननि जे मथां ज़ुल्म जा पहाड़ किराया वेंदा हुआ, उन्हनि ॾींहंनि जो ई साहबी आहे। बल्कि उनजो आउं हिकिड़ो शान तव्हांखे इहो ॿुधायां थो त उमर रज़ी अल्लाह ताला ने ख़िलाफ़त जे दौर में ई उमर सां गॾु कचहरीअ में वेठो हो। पोइ ॻाल्हि कंदे कंदे उमर रज़ी अल्लाह ताला ने खे चई त उमर जॾहिं अबू बकर रज़ी अल्लाह ताला अने ॿिया ग़ुलाम जेके आहिनि, मिसाल केतिरा ई अहिड़ा साहबी हुआ जिन खे अबू बकर सिद्दीक़ आज़ादु करायो, ख़रीद कयो। त उमर रज़ी अल्लाह ताला खे चई त फलाणू जेके माण्हू आहिनि उन्हनि खे आज़ादु करण जे लाइ अल्लाह ताला अबू बकर खे जेको आहे सो पैदा कयो। त उमर रज़ी अल्लाह ताला ने हिकिड़ो अजब तौरु जीअं मज़ाक़ में ॻाल्हि कजे दोस्ती में, ख़बाब खे चइनि जिन जा तूं नाला वठी पियो उन्हनि खे वाक़ई तकलीफ़ूं पहुतियूं हुयूं, उहे वॾनि आज़माइशुनि मां गुज़रिया। तोते कहिड़ी तकलीफ़ आई आहे? त ख़बाब रज़ी अल्लाह ताला अने उमर रज़ी अल्लाह ताला ने चयो उमर मुंहिंजी पोयां कमीस खण।
पुठनि मां। उमिरि जेॾी महिल इहे कमीस मथे खईं त उमिरि खां रड़ियूं निकिरी वियूं, ॾकी वियो। ॾिठईं त पुठनि में गोश्त कोन अथसि, हॾा नज़र पिया अचनि। पोइ उमिरि चएसि त ही तूं हली कीअं पियो, तूं ज़िंदा कीअं पियो रहीं, तूं अञा ज़िंदा कीअं आहीं, ही कीअं, ही छा तोखे थियो आहे? पोइ चवंदा हे अमीरुल मोमिनीन, अलाह जो कसम, जॾहिं मूं शुरू में ईमान आंदो हो, मूंखे काफ़रनि क़ैद कयो हो, पोइ का लोही औज़ारनि सां करे मुंहिंजे जिस्म तां जेको आहे उन्हनि गोश्त कोरे कढी छॾियो, ऐं मुशरिकनि जा ॿार मुंहिंजे हॾनि में हथ विझी मूंखे गेलींदा हुआ। यानी इहा तकलीफ़ उन सहाबी खे आई आहे अल्लाह जी तौहीद जे करे ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत ते ईमान आणण जे करे। त बहरहाल हदीस जेका आऊं तव्हांखे ॿुधायां पियो, उन जो रावी इहो साबित आहे। ख़बाब बिन अरत चवे थो, सुनन नसाई में बि रिवायत आहे, मुस्नद अहमद में बि रिवायत आहे। चवे थो हिकु राति नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशा जी निमाज़ पढ़ाई। ऐं अलाह जे रसूल जी आदत मुबारक हूंदी त इशा निमाज़ पढ़ी वेंदा हलिया हुआ, फ़र्ज़ पढ़ी वेंदा हलिया, सुनत घर वञी पढ़ंदा। पर उन ॾींहुं ख़बाब जो चवे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ शुरू कई। पाण निमाज़ में बीठा रहिया, जेके सहाबी ॿिया हुआ विया हलिया। ख़बाब चवे थो त मूं इहो अहद कयो त अॼु आउं ॾिसां अलाह जे रसूल जी निमाज़ त पाण छा था पढ़नि, कीअं था पढ़नि, संदन जेको आहे सो इज़्ज़, इनिक्सारी, तक़वा, अलाह जे अॻियां गिड़गिड़ाइणु, अलाह जे अॻियां रोअणु, निमाज़ में आजिज़ी। चवंदा अॼु आउं जेको आहे उहो जाइज़ो वठंदुसि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निमाज़ नफ़ुली कीअं आहे। चवे थो आउं वेही रहियसि पासे मां, अलाह जो रसूल निमाज़ पढ़े पियो, आउं वेठो आहियां, पाण निमाज़ पढ़नि पिया, अलाह जे अॻियां रोअनि पिया। ख़बाब थो चवे सॼी राति ईअं थी वई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सॼी राति इबादत कोन कंदा, तहज्जुद पढ़ंदा हुआ, सुम्हंदा बि हुआ। पर उन राति ख़बाब चवे थो सॼी राति थी वई, तव्हांजो फजर जी अज़ान आई, फजर जी अज़ान महिल पाण घर कोन विया, सुनत उते पढ़ी ऐं फ़र्ज़ जमात सां करे पढ़ायूं। चवे थो अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पढ़ाए वेठा, आउं वञी पासे में वेठो, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हीअ राति जेका तव्हां निमाज़ पढ़ी, आउं सॼी राति वेठो हुउसि, मूं वेठे ॾिठो, पर हेड़ी निमाज़ तव्हां अॻे कॾहिं कान पढ़ी आहे। यानी सॼी राति हेॾो तव्हां रुना आहियो, हेॾो पंहिंजे रब जे अॻियां ॿाॾायो अथव, हेॾो पंहिंजे रब जे अॻियां गिड़गिड़ायो अथव, हेड़ी निमाज़ पढ़ंदे मूं तव्हांखे कॾहिं कोन ॾिठो आहे। पाण फरमायो हा ए ख़बाब, रातो की जेका निमाज़ हुई इहा दुआऊं क़बूल करण वारी निमाज़ बि हुई ऐं इन जे दुआऊं रद्द बि थियण वारी निमाज़ बि हुई। यानी इन निमाज़ जे करे कुझु दुआऊं मुंहिंजूं क़बूल बि पयूं आहिनि, कुझु दुआऊं मुंहिंजूं रद्द बि थियूं आहिनि। पोइ पाण फरमायो मूं पंहिंजे रब खां 3 दुआऊं घुरियूं, 3 दुआऊं। मुंहिंजे रब 2 मुंहिंजी दुआऊं क़बूल कयूं, हिकिड़ी मुंहिंजी क़बूल कान कई। पहिरीं मूं पंहिंजे रब खां दुआ घुरी, हे मुंहिंजा रब, मुंहिंजी उम्मत खे ईअं हलाक न कजां जीअं अॻियनि उम्मतुनि खे तो हलाक कयो। यानी जीअं नूह अलैहिस्सलाम जी क़ौम तबाह थी वई, शुएब अलैहिस्सलाम जी क़ौम तबाह थी वई, हूद अलैहिस्सलाम जी क़ौम तबाह थी वई, जीअं अॻियनि क़ौमुनि खे अलाह ताला तबाह कयो। पाण फरमायो मूं पंहिंजे रब खां दुआ घुरी त ईअं मुंहिंजी क़ौम तबाह न थिए। अलाह ताला फरमायो ठीकु आहे, इहा तुंहिंजी दुआ क़बूल कयां थो। माना अलाह जो पंहिंजे रसूल सां इहो मुआइदो थी वियो त जीअं अॻियूं क़ौमूं तबाह थियूं, हीअ उम्मत ईअं तबाह कान थींदी। माना इहो अलाह जो मुआइदो थियल आहे, अलाह जो वाइदो थियल आहे।
ॿी दुआ पाण फरमायूं मूं पंहिंजे रब खां दुआ घुरी त मुंहिंजी उम्मत जे मथां को गैर काफ़र मुसलत न थिए। अलाह ताला इहा बि दुआ क़बूल करे छॾी। माना अलाह जो पंहिंजे रसूल सां इहो बि मुआइदो थियलु आहे त हिन उम्मत ते गैर मुसलत कोन थींदा। अॼु असीं गैरनि खां डिॼूं पिया, अॼु असीं गैरनि जी ग़ुलामी क़बूल कयूं पिया। अॼु असां में इहा बुज़दिली ऐं निफ़ाक़ आहे जो असीं गैरनि जे अॻियां गोॾा खोड़े वेठा आहियूं। हालांकि इन शइ ते असांखे यकीन करणु खपे त अलाह जो पंहिंजे रसूल सां मुआइदो थियलु आहे त हिन उम्मत ते गैर यानी काफ़र कॾहिं मुसलत थींदो ई कोन। इन कला तो ख़लीफ़ुल मियाद अलाह पंहिंजे वाइदे जी कॾहिं मुखालिफ़त कोन कंदो। टी दुआ पाण फरमायो इहा दुआ ॿी बि मुंहिंजे रब क़बूल करे छॾी। टी दुआ पाण फरमायूं मूं मुंहिंजे रब खां दुआ घुरी त मुंहिंजी उम्मत इख़्तिलाफ़ में न पकिड़े, फ़िरक़नि में तक़सीम न थिए, टोला टोला न थिए। अलाह ताला इहा दुआ रद्द करे छॾी, क़बूल कान कई। ॿ दुआऊं क़बूल पयूं, हिकिड़ी दुआ रद्द थी वई। ॿी रिवायत बि सुनन नसाई जे अंदरि इन ई मौज़ू ते आहे। उन जो रावी आहे साइद बिन अबी वक़ास रज़ी अलाह ताला ने। चवे थो हिकिड़े ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने खां हिकिड़ो परियां इलाइक़ो हो, उन जो नालो हो आलिया। मथां ई हिकिड़ी ज़मीन हुई, जीअं दड़नि ते ज़मीनूं हुजनि, जबलनि जे मथां हुजनि, अहिड़े तरीक़े सां उनखे आलिया करे चवंदा हुआ। चए थो उते ई कंहिं कम सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया, उते ई आया वापसि। साहबा किराम जिन में अलाह जे रसूल खे ॾिठो त सभु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोयां त किथां विया अचनि, अलाह ख़ैर करे, केॾां विया छा। शायदि तो चवे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु असीं अचूं पिया त बनू उमया जो कबीलो आहे हिकिड़ो, उन जी जेका आहे मस्जिद बनू मुआविया हिकिड़ो कबीलो आहे, उन जी मस्जिद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंदरि दाख़िल थिया। पाण निमाज़ असांखे पढ़ायऊं। निमाज़ खां बैदि साहबा वेठा आहिनि, पाण उथी कंहिं कुंड में वेही अलाह साईं खां दुआ घुरण लॻा, अकेले ई अकेला पंहिंजे मुंहुं। अलाह जो रसूल आहे, राज़ आहे, छा पिया घुरनि, छा पिया अलाह खां चवनि, छा पिया ॿाॾाइनि, कहिड़ी दुआ पिया घुरनि, रोअनि पिया ऐं जेको आहे आजिज़ी पिया कनि। साहबा मट करे इंतज़ारु कयूं अलाह जो रसूल अचे। उन खां बैदि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया। पोइ पाण फरमायो मूं पंहिंजे रब खां 3 दुआऊं घुरियूं, 2 दुआऊं मुंहिंजूं क़बूल पयूं, हिकिड़ी दुआ अलाह रद्द करे छॾी। पहिरीं दुआ पाण फरमायो मूं पंहिंजे रब खां दुआ घुरी त मुंहिंजी उम्मत कहत सालीअ में हलाक न थिए, यानी ॾुकार में हलाक न थिए। अॼु असांखे ॾुकार जो ख़तरो आहे, अॼु असांखे बुख ऐं बदहालीअ जो ख़तरो आहे। अॼु असीं पेट जे ख़ातिर हराम खाऊं पिया, अॼु असीं पेट जे ख़ातिर व्याज खाऊं पिया, अॼु असीं पेट जे ख़ातिर ठगियूं करियूं पिया, अॼु असीं पेट जे ख़ातिर अलाह तबारक व तआला जी हर नाफ़रमानी असीं कयूं पिया। गौर कयो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पंहिंजे रब जो मुआइदो थियलु आहे, वाइदो थियलु आहे। पाण फरमायो पंहिंजे रब खे चयो मुंहिंजी उम्मत कहत साली यानी ॾुकार में हलाक न थिए। अलाह फरमाए ठीकु आहे, मुंहिंजे दुआ क़बूल करे छॾी। यानी अलाह वाइदो कयो ए मुंहिंजा नबी तुंहिंजी उम्मत खे आऊं ॾुकार में मारींदुसि कोन। ॾिसो बुख केरु कोन थो मरे, केॾो बि ग़रीब हुजे, केॾो बि सुञो हुजे, केॾो बि मुफ़लिस हुजे, अलाह हुनखे बुखियो कोन थो माराए। ॿी दुआ पाण फरमायो मूं पंहिंजे रब खां दुआ घुरी त मुंहिंजी उम्मत खे ग़रक़ करे न मारिजा, जीअं नूह अलैहिस्सलाम जे क़ौम ते पाणी आयो, पाणीअ में हरे ग़रक़ थी ॿुॾी मरी विया। अलाह ताला फरमायो त ठीकु आहे, ईअं बि कंदुसि। मींहं वसनि था, तूफ़ान अचनि था, सामूंडी तूफ़ान अचनि था, ज़िलज़िला अचनि था, पंहिंजी जाइ ते इहे सभु अज़ाब जा क़िस्म आहिनि, पर सॼी उम्मत तबाह कान थींदी।
अहिड़ो को तूफ़ान सामूंडी अची वञे, अहिड़ो को ज़िलज़िलो अची वञे, अहिड़ो को पाणी अची वञे जो सॼी उम्मत तबाह थी वञे, ईअं थींदो ई कोन्हे। यादि रखी छॾियो, अलाह जो वाइदो थियल आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। टी शइ पाण फरमायो, उते बि मूं पंहिंजे रब खां दुआ घुरी, मुंहिंजी उम्मत तक़सीम न थिए फ़िरक़नि में, टोलनि में। अलाह ताला इहा रद्द करे छॾी। माना ज़ाहिर आहे त फ़िरक़ा जेके आहिनि असांजी उम्मत में थींदा, टोला थींदा, पर टोला थियण जो मक़सदु इहो कोन्हे त माना हाणे असीं जीअं वञे तीअं कयूं, जो अलाह साईं चई छॾियो आहे माना हाणे असीं टोलनि में हूंदासीं, हाणे फ़िरक़नि में हूंदासीं, सभु सही आहियूं। न, फरमायो वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफ़र्रक़ू वज़कुरू नेमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम अअदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना वकुंतुम अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नार फ़अनक़ज़कुम मिनहा कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुम आयातिही। अल्लाह तो फरमाए वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफ़र्रक़ू, फरमाए अल्लाह जे रस्सीअ खे सभु मज़बूतीअ सां झलियो, टोला टोला न थियो, फ़िरक़नि में तक़सीम न थियो, फ़िरक़नि में तक़सीम न थियो। यानी अल्लाह ताला असांखे झले थो, अल्लाह ताला असांखे मना करे थो त फ़िरक़ा न ठाहियो, मुतहद थियो। त हाणे हिते ॿ दुआऊं जेके आहिनि, इहा माना अल्लाह तबारक व तआला जो हिकिड़ो असांखे तलक़ीन करणु आहे त फ़िरक़ा थींदा, पंहिंजे पाण खे उन्हनि फ़िरक़नि खां बचायो। हाणे उन फ़िरक़नि खे कीअं बचायूं असीं? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस बि आहे त पाण फरमायूं, मूंखां बैद जेको माण्हू तवील ज़िंदा रहियो त उहो वॾा इख़्तिलाफ़ ॾिसंदो, वॾा इख़्तिलाफ़ ॾिसंदो, फ़िरक़ा ॾिसंदो, माण्हुनि में झेड़ा ॾिसंदो, फ़साद ॾिसंदो, फितना ॾिसंदो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन फितने जे दौर में, उन फ़िरक़नि जे दौर में हिकिड़ो वाज़े असांजे लाइ हिकिड़ी तसली ॾिनी। पाण फरमायूं ला तज़ाल ताइफ़तुम मिन उम्मती ज़ाहिरीन अलल हक़ ला यज़ुरहुम मन ख़ालफ़हुम हत्ता यअती अल्लाहु बिअम्रिह। पाण फरमायूं त मुंहिंजी उम्मत में हिकिड़ी जमायत हमेशा हक़ ते रहंदी, हमेशा हक़ ते रहंदी, उन जा मुखालिफ़ उन जो कुझु बिगाड़े कोन सघंदा। हत्ता यअती अल्लाहु बिअम्रिह, तव्हांजो अल्लाह पंहिंजो फ़ैसिलो करे। यानी क़यामत ताईं हिकिड़ी जमायत हक़ ते रहंदी, उन जा दुश्मन, उन जा मुखालिफ़ छा बि कनि, केॾो ज़ोर लॻाइनि, केॾा बुहतान हणनि, केॾो उनखे जेको आहे सो ख़तमु करण जूं साज़िशूं कनि, पर अल्लाह जो वाइदो आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेशन गोई आहे त उहा जमायत जेका आहे हक़ ते रहंदी। उहा जमायत कहिड़ी आहे? हिन हदीस जी शरह में अब्दुल्लाह बिन मुबारक, इमाम अहमद बिन हंबल, इमाम अली बिन मदीनी जेको इमाम बुखारी जो उस्ताद आहे, ऐं ख़ुदि इमाम बुखारी, इहे सभु चवनि था त हुम असहाबुल हदीस, यानी इहा जमायत जेका आहे अहल हदीस जमायत आहे। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह वाज़े चवे थो त हुम अहल हदीस इल्लम यकूनू अहल हदीस फला अदरी मन हुम, यानी जेकॾहिं उहा जमात अहल हदीस न आहे त पोइ आउं नथो ॼाणा त उहा ज़मीन ते कहिड़ी आहे ॿी जमायत। छो पोइ आहे ई कान्हे अहल हदीस खां सवाइ ॿियो को वजूद ई कोन्हे, कंहिं फ़िरक़े जो नालो निशानी कोन्हे जंहिं जमायत जे बारे में मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो त हमेशा हक़ ते रहंदी। त अहल हदीस जी दावत छा आहे? यादि रखो, हिन मां अहल हदीस जो थियो शान ज़ाहिर, असीं अहल हदीस आहियूं। पहिरीं असीं ॾिसूं असांजी दावत छा आहे। अहल हदीस जी दावत पहिरीं अथव तौहीद ऐं सुन्नत।
तौहीद ऐं सुन्नत। ॾिसो कलमो असीं पढ़ूं था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ला माना पहिरीं असीं इनकार था कयूं। ला इलाहा इल्लल्लाह यानी नाहे को महबूद, नाहे को इल्लाह, नाहे को खुदा इल्लल्लाह यानी अल्लाह का सवा। अल्लाह का सवा को खुदा कोन्हे, अल्लाह का सवा को महबूद कोन्हे, अल्लाह का सवा को हाजत रवा कोन्हे, अल्लाह का सवा को मददगार कोन्हे, अल्लाह का सवा को मुश्किल कुशा कोन्हे, अल्लाह का सवा को ख़ुशियूं ऐं ॾुखनि जो मालिक कोन्हे, अल्लाह का सवा को पुट ॾियण वारो कोन्हे, को औलाद ॾियण वारो कोन्हे। पहिरीं इन शइ ते थी गौर कयूं। या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशम वस्समाअ बिनाअन वअनज़ल मिनस समाइ माअन फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़क़न लकुम फ़ला तजअलू लिल्लाहि अंदादन वअंतुम तअलमून। अल्लाह तो फरमाए ए इंसानो बंदगी करियो पंहिंजे रब जी, इबादत करियो पंहिंजे रब जी जंहिं अव्हां खे पैदा कयो आहे, जंहिं अव्हां खां अॻिए मिड़िनी खे पैदा कयो आहे, यानी अव्हां खां अॻियां जेकी कुझु थियो आहे या अव्हां खां पोइ जेकी कुझु थियो आहे, सभिनी जो ख़ालिक़, सभिनी जो मालिक, सभिनी जो वारिस, सभिनी जे मथां क़ादिर हिकिड़ो अल्लाह हुआ। अल्लाह खां सवाइ ॿियो आहे ई कोन। जंहिंजी ज़मीन ते तव्हीं रहो था, जंहिंजे आसमान जे हेठां तव्हीं आहियो, जंहिंजो खाओ ऐं पियो था, सिर्फ़ु वो अल्लाह हुआ। फला तजअलू लिल्लाहि अंदादा यानी ॼाणो बि था पोइ अल्लाह जे बराबरि ॿिए खे कीअं था बनायो। त पहिरीं असीं तौहीद खे मञूं। अॼु जेकॾहिं असीं ॾिसूं, थोरो गौर करियो, मौजूदा दौर में या अॻे ई फितरी शइ आहे यार, इंसान जो मसनूई शयुनि ते एतमाद आहे। मसनू शइ हथ जी ठहियल साम्हूं हुजे, अखियुनि सां ॾिसूं, उन शइ ते इंसान यकीन रखे थो। अॼु बि ॾिसो केतिरा ई माण्हू चवंदा अलाह आहे किथे, अलाह ॾेखारियो भला। हींअर बि जेकॾहिं तव्हां सोशल मीडिया जेके इस्तेमालु कनि था उन्हनि खे इहा ख़बर हूंदी त हींअर हिन दौर में इहो हिकिड़ो फितनो खड़ो थियो आहे त अलाह आहे किथे। अलाह खे ॾेखारियो त सही असांखे। त इहो सुवाल ई हींअर कोन उभरियो आहे, इहो जदीद सुवाल कोन्हे, इहो नओं एतिराज़ कोन्हे। वइज़ क़ुल्तुम या मूसा लन नुअमिन लक हत्ता नरल्लाह जहरतन फ़अख़ज़तकुमुस साइक़तु। अल्लाह तो फरमाए बनी इसराईल मूसा अलैहिस्सलाम खे चयो, ए मूसा तोखे तेसीं न मञीदासीं जेसीं अल्लाह खे असीं अखियुनि सां ॾिसूं। यानी असीं पहिरीं ॾिसूं त सही अलाह आहे किथे, अलाह खे ॾिसूं, उन खां पोइ असीं तो ते ईमान आणींदासीं। जॾहिं अल्लाह तबारक व तआला फ़िरौन खे ग़रक़ कयो, फ़िरौन खे ग़रक़ कयईं ऐं मूसा अलैहिस्सलाम बनी इसराईल खे उन्हनि खे नजात ॾिनई। हाणे मूसा अलैहिस्सलाम बनी इसराईल खे वठी वञे पियो, माना हाणे उनजी सफ़ाई थी वई, सफ़ायो थी वियो। फ़िरौन जी फ़ौज, फ़िरौन जो लश्कर जेको सालनि खां हिन जूं इज़तूं लुटियईं बि, हिननि जी बेइज़ती कयईं बि, हिननि जा पुट कुठईं बि, हिननि खे जेको आहे सो अज़ाब बणिजो बीठो हो। अल्लाह ताला उन ज़ालिम खां जेको आहे सो बनी इसराईल खे नजात ॾिनी आहे। मूसा अलैहिस्सलाम उनखे वठियो वञे पियो। अखियुनि सां ॾिठऊं त फ़िरौन ॿुॾी वियो, फ़ौज ॿुॾी वई, हर शइ हुनजी ख़तमु थी वई, हुनजो नालो निशान ख़तमु थी वियो, नेसत नाबूद थी वियो, सफ़ा हस्ती खां मटिजी वियो, दुनिया जे तख़्ते तां हुनजो नालो निशान ख़तमु थी वियो। सभु शइ हुननि पंहिंजे अखियुनि सां ॾिठी। हाणे वञनि पिया त ॾिठूं त गस में हिकिड़ा माण्हू गोड़ कयो बीठा आहिनि। वेझो जेॾीमहिल वञनि ॾिसंदा हिकिड़ो बुत आहे, बुत चइनी तरफ़नि खां माण्हू फिरियो बीठा आहिनि। उन को उनखे सजदो पियो करे, को उनजे अॻियां हथ खोलियो बीठो आहे, को उनजे अॻियां गोॾा खोलियो बीठो आहे, को उनजे अॻियां जेको आजिज़ बीठो आहे, पर माना बुत जी हू पूॼा पिया कनि। वजावज़ना बिबनी इसराईल बहर फ़अतौ अला क़ौमिन याकुफ़ून अला असनामिहिम।
सूरत अराफ़ में अथव। यानी अल्लाह तो फरमाए जॾहिं बनी समुंड मां नजात उन्हनि खे मिली आहे, मूसा अलैहिस्सलाम जेको बनी इसराइल खे वठी वञे पियो त उन्हनि ॾिठो त हिकिड़े बुत खे जेको आहे महबूद सम्झी उन जी पूॼा पिया कनि। उते मूसा अलैहिस्सलाम खे बनी इसराइल वारनि चयो त ए मूसा, असांजे लाइ बेड़ो इलाह मुक़ररु कर, असांखे बेड़ो महबूद ठाहे ॾे, असांखे बेड़ो ख़ुदा ठाहे ॾे जो असीं उन जे अॻियां गोॾा खोलियूं, जो असीं जेको आहे सो उन जे अॻियां पंहिंजो जेको आहे सो सजदा कयूं, उन जे अॻियां पंहिंजो बासूं बासियूं, उन खे जेको उन जे अॻियां निराड़ पंहिंजा घसियूं, असांजे लाइ बेड़ो को इलाह मुक़ररु करे। काल इन्नकुम क़ौमुन तजहलून। मूसा अलैहिस्सलाम खे ॾाढो ॾुख थियो त कहिड़ा माण्हू आहियो तव्हीं, जंहिं अल्लाह तव्हांखे फिरौन खां नजात ॾिनी, जंहिं अल्लाह तव्हां ताईं मुसीबतूं टारियूं, अॼु जेको आहे वरी तव्हां शिरक में मुब्तला थियो पिया, वरी हिकिड़ो कहिड़ो जाहिलनि वारो जेको आहे मुतालबो तव्हीं कयो पिया। गौर जो मक़ाम आहे। अॼु मुस्लमान ला इलाहा इल्लल्लाह चवण वारो पंहिंजे रब ते उनजो यकीन कोन्हे, क़ब्र ते यकीन आहे। वॾा फिलासफर, वॾा डॉक्टर, वॾा साइंसदान पंहिंजे पाण खे तइलीम याफ़्ता चवण वारा क़ब्र जे अॻियां झुकियो पियो आहे, कंहिं वण जे अॻियां झुकियो पियो आहे, कंहिं पथर जे अॻियां झुकियो पियो आहे। हुनजो दिमाग़ कमु कोन थो करे त मुंहिंजो रब जो शान छा आहे, मुंहिंजा मसइला केरु हल कंदो, मुंहिंजी इज़त ऐं ज़िलत, मुंहिंजो दुख सुख कंहिंजे हथ में आहे। यानी हिकिड़ो तइलीम याफ़्ता माण्हू हिन शइ खे नथो सम्झे। त अहल हदीस जी दावत इहा अथव त हर शइ पंहिंजे रब जे अॻियां पेश कयो। हर ॾुख, हर मसइलो, हर हाजत, हर मुश्किलात तव्हांजी अलाह वटां हल थींदी, ॿिए वटां कान थींदी। अल्लाह वलियुल्लज़ीना आमनू युख़रिजुहुम मिनज़-ज़ुलुमाति इलन-नूर वल्लज़ीना कफ़रू औलियाउहुमुत-ताग़ूत युख़रिजूनहुम मिनन-नूर इलज़-ज़ुलुमाति उलाइका असहाबुन-नार हुम फ़ीहा ख़ालिदून। अल्लाह तो फरमाए अल्लाह वली, लफ़्ज़ वली जेको आहे इन जो इलाही माइनाऊं आहिनि। मौक़े जे मुनासिबत सां, मज़मून जे मुनासिबत सां उहा माइना इस्तेमालु करे सघिजे थी, पर हमेशह हिकिड़ी माइना वठिजे त इन वरी इंसानु जेको आहे सो गुमराह बि थी वेंदो आहे। वली जी माइना आहे मददगार, वली जी माइना आहे दोस्त, वली जी माइना आहे साथी। केतिरियूं माइनाऊं आहिनि। वली माना अलाह जो प्यारो, औलिया। त अल्लाह फरमाए अल्लाह वलियुल्लज़ीना आमनू युख़रिजुहुम मिनज़-ज़ुलुमाति इलन-नूर। यानी अल्लाह वली आहे मोमिन जो, अल्लाह दोस्त आहे मोमिन जो, अल्लाह मददगार आहे मोमिन जो। युख़रिजुहुम मिनज़-ज़ुलुमाति इलन-नूर। अल्लाह मोमिननि खे ऊंदाहिनि मां कढी रोशनीअ तरफ़ आणे थो, ऊंदाहिनि मां कढी रोशनीअ जे तरफ़ आणे थो। वल्लज़ीना कफ़रू औलियाउहुमुत-ताग़ूत युख़रिजूनहुम मिनन-नूर इलज़-ज़ुलुमाति उलाइका असहाबुन-नार हुम फ़ीहा ख़ालिदून। फरमाए जेके काफ़िर आहिनि, जिन कुफ़्र कयो आहे, उन जा वली आहिनि ताग़ूत। ताग़ूत छा आहे? हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾियो, हर उहा शइ जेका अल्लाह जे मुक़ाबले में खड़ी कई वञे, जेका तौहीद जे मुक़ाबले में खड़ी कई वञे, सा ताग़ूत आहे। चाहे उहो इंसानी हुजे, उहो ताग़ूत आहे। ऐं जेका शइ रिसालत जे मुआमिले में मुहम्मद रसूलुल्लाह जे मुक़ाबले में खड़ी वञे, को इमाम हुजे, को आलिम हुजे, को लाइक मुर्शिद हुजे, को उस्ताद हुजे, कंहिंजे बि कौल खे, कंहिंजे बि फ़तवा खे मुहम्मद रसूलुल्लाह जे हदीस, मुहम्मद रसूलुल्लाह जे फ़रमान जे मुक़ाबले में खड़ी कई वञे, उहा ताग़ूत अथव। ताग़ूत इन खे चइबो आहे। त फरमाए अल्लाह मोमिननि जो दोस्त आहे, ऊंदाहिनि मां कढी रोशनीअ जे तरफ़ आणे थो। रोशनी यानी नूर। उहो नूर छा आहे?
फल्लज़ीन आमनू बिही वअज़रूह वनसरूह वतबअु नूर अल्लज़ी उन्ज़िला मअहू उलाइका हुमुल मुफ़्लिहून। अल्लाह तो फरमाए ओए माण्हू जिन मुंहिंजे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आंदो ऐं मुंहिंजे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त कई, उन जी मदद कई। वतबअु नूर अल्लज़ी उन्ज़िला मअहू, उन नूर जी पैरवी कयूं जेका मूं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु नाज़िल कई आहे। उलाइका हुमुल मुफ़्लिहून। फरमाए इहे माण्हू कामयाब आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾियो, नूर माना रोशनी, नूर माना हिदायत, नूर माना रहमत, यानी नूर जूं इहे मानाऊं आहिनि। अलाह ताला नूर जो वाहिद लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे ऐं ज़ुल्मात यानी ऊंदाहियूं इन जो अलाह ताला जमअ जो सीगो इस्तेमालु कयो आहे, जमअ जो सीगो आहे। गौर कयो उन शइ ते। तौहीद ऐं सुन्नत खे सम्झो, तौहीद छा आहे, सुन्नत छा आहे, उन सां गॾु गौर कयो त अहल हदीस जी दावत छा आहे। अॼु हिन प्लेटफॉर्म तां हिन मुख़्तसर टाइम में पंहिंजे दिमाग़ खे हाज़िर रखो त अहल हदीस कहिड़ी दावत ॾियनि था, अहल हदीस जो मनहज छा आहे। ऊंदा आहियूं, छा नूंदा आहियूं। यूनुस अलैहिस्सलाम अलाह जो नबी आहे, मच्छी हुनखे की वई, हुनजी ख़ता कहिड़ी आहे त शहर मां जेॾी महिल हुन हिजरत कई त अलाह जे फ़ैसिले अचण खां पहिरीं पंहिंजा बच्चा वठी निकिरी वियो। नैनवा शहर में अलाह ताला हुनखे नबी बनाए मोकिलियो। पोइ अलाह साईं जेको हुनखे ॿुधायो त फलाणे ॾींहं ते अज़ाब ईंदो। हीउ शहर मां निकिरी वियो, हिकिड़े तवील अरसे ताईं उन क़ौम में उन तबलीग कई, उन अलाह जी दावत ॾिनी, कोन मञियो माण्हुनि। पोइ अलाह ताला यूनुस खे फरमायो फलाणे ॾींहुं फलाणे टाइम ते मुंहिंजो अज़ाब ईंदई, ॿुधाए छॾ माण्हुनि खे। यूनुस अलैहिस्सलाम माण्हुनि खे ॿुधायो हाणे तव्हां मुंहिंजो चवणु कयो कोन, हाणे रब जी सरकार आहे, हाणे ॾियो मुंहुं, अचना ॿियो अज़ाब। त नबीअ जो इहो शान हूंदो आहे त जेसीं अलाह हुनखे नथो चवे, हुकुम नथो ॾे, इजाज़त नथो ॾे, तेसीं हुनखे उहा जाइ छॾणी कोन्हे जिते हू दावत ॾे पियो, भले छा बि थी पए, भले माण्हू मारे छॾीनि। यूनुस अलैहिस्सलाम माण्हुनि खे ॿुधायो, पर अलाह जी इजाज़त खां सवाइ हुन जल्दबाज़ी कई ऐं पंहिंजी ज़ाल ऐं ॿ ॿार हुअसि वठी निकिरी वियो। पोइ रस्ते में झंग मां गुज़रिया त हिकिड़े ॿार खे बग़र खणी विया, नहर मां किरे मां टुपिया थिए, उते हुन ॿियो ॿार ऐं ज़ाल हुए उन में किरी पिया। अॻियां जेको आहे सो ॾिठण हाणे मूंखां सभु विया, अलाह नाराज़ आहे। समुंड जे किनारे ते पहुतो आहे त समुंड जे किनारे ते ॿेड़ी भरी बीठी आहे, ॿेड़ीअ में माण्हू अॻे ई इलाही हुआ, पर यूनुस खे ॾिठो त हीउ अलाह वारो माण्हू आहे, हिनखे चवणु वज़न त घणो आहे पर अचु। यूनुस अलैहिस्सलाम खे खणी जिन में हलनि पिया, विच दरिया में, विच समुंड में ॿेड़ी पहुती आहे त तूफ़ान। अलम तर अन्नल फुल्क तजरी फिल बहर बिनिअमतिल्लाहि लियुरियकुम मिन आयातिही इन्न फी ज़ालिका लाआयातिन लिकुल्लि सब्बारिन शकूर। वइज़ा गशियहुम मौजुन कज़ुल्लल दअवुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन फलम्मा नज्जाहुम इलल बर्रि फमिनहुम मुक़तसिद वमा यजहदु बिआयातिना इल्ला कुल्लु ख़त्तारिन कफूर। अलाह तो फरमाए ए नबी सलाम तव्हां छा तो न ॾिठो आहे, समुंड जे अंदरि ॿेड़ी जेका आहे पंहिंजे तुंहिंजे रब जे हुकुम सां हले थी। यादि रखो ही जहाज़, ही सामूंडी जहाज़, ही फिज़ाउनि में उॾामण वारा जहाज़, ही जदीद साइंस, ही जदीद टेक्नोलॉजी जेकी कुझु आहे अल्लाह जे हुकुम सां हले थी। अल्लाह जी इजाज़त खां सवाइ को पंधु नथो चुरे। हीअ सभु मुंहिंजे रब जी बादशाही आहे, हीअ सभु मुंहिंजे रब जी हुकूमत आहे। कंहिंखे कंहिं शइ ते को इख़्तियार कोन्हे, का कुदरत कोन्हे, सभु मुंहिंजे रब जो कानून आहे, सभु मुंहिंजे रब जो हुकुम आहे। वइज़ा गशियहुम मौजुन कज़ुल्लल दअवुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन।
यानी जॾहिं उहे ॿेड़ियूं समुंड जे छोलनि जे ऊंदाहिनि में फासनि थियूं, झुड़ा वांगुरु जेके ककरनि वांगुरु छोलियूं उन्हनि जे विच में फासनि थियूं, उते तव्हां खां तव्हांजा पीर, तव्हांजा ओलिया, तव्हां जूं क़बरुनि वारा, तव्हांजा बुज़ुर्ग तव्हां खां विसरी वञनि था। फदउल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन, सॼो था अलाह खे हिकु तरफ़ा थी करे, सभु शइ विसरी वञे थी। त ॿेड़ी समुंड जे विच में आई आहे, अलाह ताला तेज़ तूफ़ान मोकिलियो, ॿेड़ी लुॾे पई। ॿेड़ीअ वारनि चयो हाणे वज़न इलाही आहे, हिकिड़े खे उछलियो ॿेड़ीअ समुंड में, हिकिड़े खे उछलियो, भला हिकिड़ो मरे ॿिया त बचनि। तो कंहिंखे उछलियो, कंहिंखे उछलियो, भला हाणे त फासी विया तूं। यूनुस अलैहिस्सलाम चयो मुंहिंजी क़ौम, मुंहिंजे करे तव्हां पथायो, ये तकलीफ़ है, अज़ाब, ये आज़माइश मुझे करे आई है, जो पंहिंजे रब जी इजाज़त खां सवाइ भॻो आहियां। चए तव्हीं छो था परेशान थियो, आऊं तो पाण छॾियां। हालांकि हुन को ख़ुदकशी कान कई, अलाह जो नबी ख़ुदकशी कोन कंदो। हुन जो मक़सदु वरी बि हो त कहिड़े बि तरीक़े सां तरी ऐं कंहिं किनारे ताईं पहुचां, ही त बचनि। पर जीअं हुन समुंड में पाण छॾियो आहे, अलाह ताला जेको आहे सो मच्छी मोकिली, जेका मच्छी तमामु वॾी हुआ, वात पटियो वेठी यूनुस खे ॻी वई। हाणे मच्छीअ जे पेट में अंदाज़ो लॻायो, को दर कोन्हे, का दरी कोन्हे, का हवा कोन्हे, का भॼण जी वाह कोन्हे। यूनुस अलैहिस्सलाम उते बि पंहिंजे रब खे सॾे थो। फनादा फिज़्ज़ुलुमात अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अल्लाह तो फरमाए फनादा फिज़्ज़ुलुमात, यानी ऊंदाहिनि में पंहिंजे रब खे सॾियईं। जमह जो सिगो आहे ऊंदाहियूं, ऊंदाहिनि में पंहिंजे रब खे सॾियईं। हिकिड़ी ऊंदाही आहे ग़म, तव्हीं अॼु ॾिसो ग़म बि हिकिड़े क़िस्म जी ऊंदाही अथव। को कर्ज़ी आहे, को बीमार आहे, को बेरोज़गार आहे, घर में अटो कोन अथसि, घर में ख़र्च कोन अथसि, घर वारी डिलीवरी आहे, अस्पताल में फथिके पई, हुन वटि पैसो कोन्हे, हुनजो दिमाग़ कमु कोन कंदो, दिमाग़ ऊंदाहिनि में ग़रक़ थी वेंदुसि। इहे बि ऊंदाहियूं आहिनि। यूनुस अलैहिस्सलाम खे यादि, रब जी इजाज़त खां सवाइ भॻो आहियां, मुंहिंजा पुट विया, मुंहिंजी ज़ाल वई, हर शइ मूंखां वई, यानी ॾुख हुनखे हीणो करे छॾियो आहे। हिकिड़ी ऊंदाही आहे। ॿी ऊंदाही समुंड जो पाणी, राति जी ऊंदाह, मच्छीअ जे पेट जी ऊंदाह, ए सभु ऊंदाहियूं जेके आहिनि फनादा फिज़्ज़ुलुमात, अलाह जो फरमाए त सॼई पंहिंजे रब खे, ए मुंहिंजा रब तूं पाक आहीं, आऊं ज़ालिम आहियां, मूंखां ख़ता थी वई आहे। अलाह तो फरमाए त असां फनजयनाहु मिनल ग़म, यानी असां हुनखे ग़म खां नजात ॾिनी। वकज़ालिक नुंजिल मोमिनीन, अहिड़ीअ तरह असीं मोमिननि खे नजात ॾींदासीं। यानी जेको यूनुस वारी रवश इख्तियार करे थो, यूनुस वांगुरु पंहिंजे रब में एतमाद रखे थो, यूनुस वांगुरु पंहिंजे रब में भरवसो रखे थो, यूनुस वांगुरु पंहिंजे रब खे सॾे थो, यूनुस वांगुरु पंहिंजे रब जे अॻियां शर्मदो थी ॿाॾाए थो पंहिंजे रब खे। अलाह तो फरमाए ईअं वकज़ालिक नुंजिल मोमिनीन, यानी आउं सभिनी मोमिननि खे ऊंदाहिनि मां ॿाहिरि कढंदुसि। पोइ चाहे गुमराहीअ में ॿियल हुजे, गुमराही बि ऊंदाही आहे। हिन आयत में अलाह ताला इहो बि असां सां वाइदो कयो आहे, पर उहा ऊंदाही, उहा रोशनी जेका अलाह उन ऊंदाही मां ॿाहिरि कढंदो, उहा नसीब कंहिंखे थींदी जंहिंखे अलाह ताला हिदायत अता फरमाए। ऐं यादि रखो सभिनी ऊंदाहिनि मां निकिरण जो हल मुहम्मद रसूलुल्लाह जी शरीयत अथव। तव्हांजा कर्ज़, तव्हांजा मर्ज़, तव्हांजो ॾुकार, तव्हांजी गुरबत, तव्हांजूं बीमारियूं, तव्हांजूं परेशानियूं, तव्हांजूं ॻणतियूं, सभु जूं सभु मुहम्मद रसूलुल्लाह जे शरीयत ते तव्हां अचो, तव्हांजो मसइलो हल थी वेंदो। उहो ईमान रखो, उहो यकीन रखो त मुहम्मद रसूलुल्लाह जेका शइ असांखे ॾिनी आहे, उहा असांजे लाइ नूर आहे, उहा असांजे लाइ हिदायत आहे, उहा असांजे लाइ रोशनी आहे। यादि रखो तव्हांजा मसइला हल थी वेंदा, ऐं उहा हिदायत अलाह जेके नसीब करे। हाणे इन शइ ते असीं अचूं था, मन यहदिल्लाह फहुवल मुहतदी,
यानी हिदायत जंहिंखे अलाह ॾिनी न, हिदायत वारो उहो अथव। हिदायत सही राह सिरात मुस्तक़ीम ज़मीन वारनि कान ठाहींदा हुआ। कंहिं इमाम जी तक़लीद हिदायत कोन्हे, कंहिं इमाम जी फतवा हिदायत कोन्हे, कंहिं इमाम जो कौल हिदायत कोन्हे, कंहिं इमाम जो फ़िरक़ो हिदायत कोन्हे। यादि रखी छॾियो, सभिनी इमामनि सां तव्हीं कुफ़र कयो, तव्हीं काफ़र कोन आहियो, पर यादि रखो जेकॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह जी हिकिड़ी हदीस सां तव्हां कुफ़र कयो त काफ़र थी वेंदव। जेके बि ज़मीन ते इमाम आहिनि, अलाह जो कसम सभिनी सां तव्हीं कुफ़र कयो त काफ़र कोन थींदव, पर जेकॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह जी हिकिड़ी हदीस जी तव्हां इनकार कयो आहे त काफ़र थी वेंदव। इहो फ़र्क़ु अथव, इहो फ़र्क़ु अथव मुहम्मद रसूलुल्लाह जो फ़रमान ऐं ॿियनि मख़लूक़ ॿी जेका उम्मतनि जे फ़रमान में, इहो फ़र्क़ु अथव। त नबी अकरम सल्लल्लाहु जी जेका आंदल शरीयत आहे उन ते तव्हीं अचो। अलाह जेके हिदायत नथो ॾे। सही बुखारी में अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु हदीस जो रावी आहे, चवे थो त 6 ॾींहं जी राति आहे, अरफात जे मैदान में असीं बीठा आहियूं, मके जा मुशरिक असांखे बिरी विया। इब्तिदाई दौर आहे। मके जे मुशरिकनि जेको आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो त जेकॾहिं तूं वाक़ई अलाह जो रसूल आहीं त चंड जेको आहे तव्हांखे ॿ करे ॾेखार। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंड खे इशारो कयो, चंड बैद थी वियो। चंड बैद थी वियो। हिन जो मौजूदो घुरी वरितो, पर चयूं त ही मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे जादू कयो आहे। घुरी वरितऊं मौजूदो, अखियुनि सां ॾिठऊं, चंड बैद थी वियो। चयूं त अलाह जे रसूल असांजे जादू कयो आहे। इक़्तरबत साअत वंशक़ल क़मर। अलाह ताला फरमाए थो क़यामत अची वई। वंशक़ल क़मर, चंड जेको आहे तो चीरजी वियो। चंड चीरजी वियो, क़यामत अची वई। जॾहिं बि हिननि जे मथां का निशानी अचे थी, सिहिर मुस्तमर चवंदा ही पधरो जादू आहे, यानी उन्हनि ईमान कोन आंदो। वॾो माण्हुनि जो मेड़ हो, वॾो माण्हुनि जो जमा हो, पर अलाह हिदायत नथो ॾे त उन्हनि खे उहा शइ सम्झ में कान आई। अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला ने चवे थो त असीं अलाह जे रसूल सां गॾु हिकिड़े सफ़र में हुयासीं। सफ़र में हिकिड़ो जाबलू इलाइक़ो आहे, उन मां असीं गुज़रियासीं। परां हिकिड़ो माण्हू बि आयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीह रहिया। हमरा जेको आहे नौजवान हो ऐं अलाह जे रसूल खे सुञाणंदो कोन हो, मुस्लमान खे सुञाणंदो कोन हो, वाटेड़ू हो। हिन तवजह ई कोन ॾिनो आहे, हमरा वञे पियो। पाण उनखे अलाह जे रसूल सॾु कयो, सॾु कयूं पाण उनखे। पाण फरमाए जवान मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। हमरा बीह रहियो। चए छा तूं भलाइनि जो तलबगार आहीं? छा तूं फ़ाइदे जो तलबगार आहीं? दुनिया में फ़ाइदा चाहीं थो? फ़ाइदा हाणे असीं सभु फ़ाइदा को नौकिरी मिले, को घर मिले, का सुठी ज़ाल मिले, को कारोबार हुजे, असीं फ़ाइदा इहे ई सम्झंदा आहियूं। हिकिड़ो बेरोज़गार माण्हू हुजे न, को माण्हू चवे थो तोखे को फ़ाइदो खपे, हुनखे हसरत ॾिनी शायदि मूंखे को पैसा थो ॾे, को नौकिरी थो ॾे, को घर थो ठहिराए ॾे, को मसइलो मुंहिंजो हल थो करे, त हू बि वीचारो ईअं बीह रहियो। हुन ॾिठो अलाह छा आहे, केरु आहे, छा थो ॾे मूंखे, कहिड़ो मूंखे फ़ाइदो थो पहुचाए। पाण फरमायो तोखे फ़ाइदा खपनि? चए हा बिल्कुलु फ़ाइदा खपनि। पाण फरमायूं जे तूं फ़ाइदा चाहीं थो, जे तूं भलायूं चाहीं थो, त पोइ आऊं अलाह जो रसूल आहियां, मूं ते ईमान आण। अलाह जी तौहीद खे मन, मुंहिंजी रिसालत खे मन। ॻाल्हि ई नई थी वई हुन दिलि में, अलाह छा हो, को मूंखे नौकिरी थी मिले, मूंखे पैसा था मिलनि, मूंखे को ॿियो कुझु थो मिले, ॻाल्हि ॿी थी वई। पाण फरमायो मूं ते ईमान आण, तुंहिंजा फ़ाइदा ई फ़ाइदा आहिनि। हाणे इते असांजे लाइ बि सबक़ु आहे। यादि रखो, मुहम्मद रसूलुल्लाह जी इत्तिबा करण सां असांजी ज़िंदगी बदिलजी वेंदी।
ख़ुशहाली अची वेंदी। यादि रखो, इहा ॻाल्हि ग़लति आहे जेका माण्हू चवनि था त इस्लाम में सुञाई आहे, मुस्लमान जेको आहे मुफ़लिस आहे, मुस्लमान ते तंगियूं ईंदियूं, मुस्लमान दर बदर थी मरी वेंदो, इहा ॻाल्हि ग़लति अथव। अलाह जो कसम खणी आऊं चवां थो, जेकॾहिं ख़ुशहाली तव्हां चाहियो था त क़ुर हदीस जी पैरवी कयो। आऊं तव्हांजे साम्हूं वेठो आहियां, जेकर तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी ॿुधायां कोन थो, छो टाइम कोन्हे ऐं पंहिंजी ॻाल्हि तकीर में कोन कंदो आहियां, पर आऊं ज़िंदा दलील आहियां तव्हांजे साम्हूं। अहल हदीस थियण जे करे मूं जेके तकलीफ़ूं ॾिठियूं, इम्तिहान ॾिठा, उन खां पोइ जीअं अलाह मुंहिंजी मदद कई ऐं ख़ुशहाली अलाह मूंखे ॾिनी, मूंखे अलाह तबारक व तआला तंगियुनि मां कढियो। ऐं अॼु अलाह फरमायो या अय्युहन्नास उज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम, इंसानो पंहिंजे रब जे नेमतूं ॻायो, ॿुधायो माण्हुनि खे, ॿुधायो माण्हुनि खे त मुंहिंजो रब छा आहे, मुंहिंजे रब मूंखे छा ॾिनो आहे, मुंहिंजे रब मूं ते केॾा अहसान कया आहिनि, मुंहिंजे रब मूंखे केॾियूं नेमतूं ॾिना आहिनि। ॿुधायो माण्हुनि खे, पंहिंजे रब जी सुञाणप करायो, पंहिंजे रब जो शान, पंहिंजे रब जी अज़मत जेका आहे त माण्हुनि खे ॿुधायो। त ख़ुशहाली चाहियो था, दुनिया जे मुसीबतुनि मां निकिरणु चाहियो था, पंहिंजे रब जी रहमत ऐं फज़ल खे चाहियो था, त क़ुर हदीस खे पकड़ियो, क़ुर हदीस खे चंबड़ी वञो, अलाह उन रसूल सां फरमान खे चंबड़ी वञो। यादि रखो, ख़ुशहाली तव्हां वटि ईंदी। त पाण हुनखे फरमायो, छा तूं ख़ुशहाली चाहीं थो, फ़ाइदा चाहीं थो? चई हा। त पाण हुनखे फरमायो, ठीकु आहे, जे इहा ॻाल्हि आहे त आऊं अलाह जो रसूल आहियां, मुंहिंजी पैरवी कर। च मूंखे कीअं ख़बर पई त तूं अलाह जो रसूल आहीं? हाणे गौर कयो, होॾां मके वारनि चंड जो मौजज़ो घुरियो त असीं ॾिसूं त चंड चीरजे, उन खां पोइ तो ते ईमान आणींदासीं। अलाह जे रसूल मौजज़ो उहा निशानी ॾेखारी, पर उन्हनि ईमान कोन आंदो। हाणे हू थो चवे त आऊं कीअं, मूंखे का निशानी ॾेखारियो? अलाह जो फरमायो, ठीकु आहे। अब्दुल्लाह बिन उमर थो चवे, जिते पाण वेठा हुआ त अॻियां हुई हिकिड़ी वादी जबलनि जी, वादीअ जे परे पासे हिकिड़ो वणु बीठल हो। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वण खे सॾु कयो। गौर कयो, ख़ैर ख़ान नबी आहे मुंहिंजो, रहमतुल आलमीन आहिनि, यानी पाण चाहिनि था मुंहिंजो हिकिड़ो उम्मती बि बचे जहन्नम खां, मुंहिंजो हिकिड़ो उम्मती बि, मुंहिंजो उम्मती जेको आहे तो अलाह जे कहर खां बचे, अलाह जे अज़ाब खां बचे। केॾा वस पिया कनि पाण, कीअं उन जेके निशानियूं ॾेखारीनि पिया, हिकिड़े माण्हूअ खे पाण मौजज़ो ॾेखारीनि पिया। पंहिंजे रहमतुल आलमीन जे शान ते गौर त कयो, अहिड़े इमाम खे छॾे, अहिड़े क़ाइद खे छॾे, अहिड़े मुर्शिद खे छॾे, अहिड़े रसूल खे छॾे, तव्हां हथ जा मन करे कूड़ा इमाम खड़ा कया आहिनि मोहम्मद रसूलुल्लाह जे शान जे मुक़ाबले में। सम्झो मोहम्मद रसूलुल्लाह जे शान खे कोन चयो आहे अलाह, किथे बि कोन्हे क़ुर में, न कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में कोन चयो अलाह त कंहिं औलिया जे पुठियां लॻो, कंहिं इमाम जे पुठियां लॻो, कंहिं उम्मती जे पुठियां लॻो। कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। पाण हुन वण खे सॾु कयूं। अब्दुल्लाह बिन उमर थो चवे, सहाबा जो हिकिड़ो वॾो लश्कर हो, सभु ॾिसनि पिया, अलाह जो रसूल हुन वण खे सॾु पियो कयो। वण ईअं पियो अचे जीअं नंढड़ो ॿारु आस्ते आस्ते ईंदो आहे, ईअं ज़मीन खे चीरींदो अचे पियो, अचे अलाह जे रसूल जे साम्हूं बीठो। पाण हुनखे फरमायूं वण खे, छा तूं शायदि ॾींदो त आऊं अलाह जो रसूल आहियां? वण चयो त हा, बिल्कुलु जेकी तव्हां चई रहिया आहियो उहो हक़ ऐं सचो आहे। उन खां बाद पाण वण खे फरमायो, हाणे वापसि वञ। वण वापसि वरी वञी पंहिंजी जाइ ते बीह रहियो। अब्दुल्लाह बिन उमर थो चवे, अल्लाह जो कसम, इहो मौजज़ो ॾिसी करे उन नौजवान खां रड़ियूं निकिरी वियूं, ज़ोर सां चए, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। ईमान आंदाई। कीअं अलाह घुरे थो, कंहिंखे अलाह घुरे थो, कंहिंखे दीन जी सम्झ ॾिए थो, कंहिंखे हिदायत सम्झाए थो, अलाह जी मर्ज़ी आहे। इमाम कुर्तबी पंहिंजे तफ़सीर में मुस्नद अहमद जे हवाले सां रिवायत आंदी आहे, सूरत अराफ़ जे तफ़सीर में। सहाबी हिकिड़ो आहे, ॿाहिरां मां ईंदो हो भाॼियूं खपाइण, के शयूं खपाइण बाज़ार में। पोइ पंहिंजो कारोबार करे शयूं खपाए वरी वापसि पंहिंजे ॿचनि लाइ वेंदो हलियो।
हिकिड़े ॾींहुं भाॼी बि खपाए त कंहिं माण्हूअ हुनखे कंहिं मुस्लमान अची मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में दावत ॾिनी त अलाह जो नबी आयो आहे, तूं उन जूं ॻाल्हियूं ॿुध, उन जी दावत खे ॿुध। उन महिल त हुन ख़्यालु कोन ॾिनो, पर ॿ टे ॾींहं गुज़री विया। हिकिड़े ॾींहुं हिन जी भाॼी जेका हुई त सवेल खपी वई। हमरा वांदो थी वियो टाइम खां पहिरीं। ओचितो यादगिरी आयसि, यार उहो फलाणो माण्हू मूंखे मुहम्मद सलाह जे बारे में ॿुधायो वियो, अॼु ॾिसां भला उन सां मिलां, उनखे ॾिसां छा आहे। इन इरादे सां हमरा निकिरी पियो। आयो ऐं मदीने जे कंहिं गलीअ में आयो, कंहिं माण्हूअ खां पुछियो मूंखे मुहम्मद रसूलुल्लाह सां मिलायो। अलाह जो आख़िरी नबी मूं आयो, मूंखे मिलायो। हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिलहुदा व दीनिल हक़्क़ि लियुज़हिरहू अला दीनि कुल्लिही वलौ करिहल मुशरिकून। फरमाया अलाह उहा हस्ती आहे, अलाह उहा ज़ात आहे जंहिं पंहिंजे बाने मुहम्मद सलाम खे मोकिलियो हिन लाइ त उन दीन इस्लाम खे ॿियनि दीननि जे मथां बुलंद करे अहमियत ॾे। उहा अहमियत कहिड़ा माण्हू पिया क़बूल कनि, कीअं पिया क़बूल कनि, कीअं पिया मुस्लमान थियनि, थोरो गौर त कयो। बहरहाल चए थो हाणे मुंहिंजे पुछा कई त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किथे आहे? त हुन माण्हूअ मूंखे इशारो कयो, चयो हे जेके माण्हू वञनि पिया न, इन्हनि में हिकिड़ो अलाह जो रसूल अथई। चयो आऊं दौड़ी अची उन्हनि खे रसुसि। हिकिड़े अमरा खे हिकिड़े साहबी खां मूं पुछियो भला अव्हां में अलाह जो रसूल कहिड़ो आहे? चई हीअ असांजो प्यारो नबी सलाम हीअ आहे। इशारो कयईं। चयो भला केॾांहुं पिया वञो? चयो वञो आहे फलाणो यहूदी आलिम आहे, उनजो पुटु बीमार आहे, उनखे पुछणु पिया वञूं। अॼु पाण ॾिसो बीमार थींदा आहियूं, केरु पुछे बि कोन थो। भाउ खां पुछण लाइ तयारु कोन्हे। अज़ीज़ माइट भले केरु दरबदर थी वञे, मरी वञे, केॾा बि ॾुख हुजनि, केॾियूं बि तकलीफ़ूं हुजनि, रुॻो ज़बान सां असीं अयादत करण लाइ तयारु कोन आहियूं। पर मुहम्मद रसूलुल्लाह जे इख़लाक़ खे तव्हां ॾिसो, सदन उसवा हसना खे ॾिसो। यहूदी आहे बि दुश्मन, आलिम आहे। क़ुरान में केतिरनि ई जायुनि ते अलाह तबारक व तआला यहूद जे आलिमनि जे बारे में ॿुधायो आहे त जेकॾहिं इहे मुस्लमान थी वेंदा त यहूदी सभु मुस्लमान थी वञंदा। ऐं अलाह नबी सलाम खे फरमाए थो यहूदियुनि जा जेके आलिम आहिनि तोखे ईअं सुञाणंदा जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणंदा आहिनि, ईअं सुञाणंदा। बहरहाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाज़े ते आया। जेॾीमहिल नबी सलाम अंदरि आया त उहो तौरात जेको किताबु आहे उनखे खोले ऐं पढ़ियईं पिए। तौरात मूसा अलैहिस्सलाम ते जेको नाज़िल थियो। असां वटि बि ईअं थींदो आहे न, को बीमार माण्हू थींदो आहे, ओचितो का मुसीबत ईंदी आहे, ओचितो को बेहोश थी वेंदो आहे, कंहिंखे अटैक थींदो आहे का, पोइ डोड़ी वञी क़ुर खणंदा आहियूं। हूअं क़ुर यादि बि कोन्हे, हूअं क़ुर ज़हन में बि कोन्हे। सुठी ॻाल्हि आहे, ॾुखे टाइम ते तव्हां पंहिंजे रब ॾांहुं रुजू थियो, पर ईमान इन शइ जो नालो आहे त ख़ुशीअ में बि तव्हांजो क़ुर सां तइल्लुक़ हुजे, ख़ुशीअ में बि तव्हांजो निमाज़ सां तइल्लुक़ हुजे, ख़ुशीअ में बि तव्हांजो अलाह सां तइल्लुक़ हुजे, अलाह जे रसूल जे सुन्नत सां तइल्लुक़ हुजे। ईमान इन शइ जो नालो आहे। ईमान रुॻो ॾुख में अलाह खे छॾण जो नालो कोन्हे। त हुन यहूदी आलिम खे अलाह जे रसूल ॾिठो त हू तौरात पढ़े पियो ऐं पाण उन जे नौजवान पुट खे ॾिठऊं त सकरात जी हालत में आहे, निरी उन जी सुकी पई आहे, चप सुकिया पिया आहिनि ऐं अखियूं फाटियूं पियूं आहिनि, पेर सां पिनीअ सां मिली पई आहे, माना हाणे हू मरे पियो। अंदाज़ो लॻायो इंसानियत जे लिहाज़ खां केर बि हुजे, नौजवान पुटु जंहिंजे साम्हूं मरे साहु वञे या इस्पताल में पियो हुजे, आख़िरी लम्हा हुजनि, उन पीउ सां छा गुज़रंदी, कहिड़ी कैफ़ियत हूंदी पीउ जी। अलाह अहिड़े ॾुख खां सभिनी खे बचाए, अलाह ताला अहिड़ी आज़माइशुनि खां सभिनी खे बचाए, पर थोरो सी पंहिंजे दिलि ते हथु रखी ॾिसूं त औलाद जी मुहबत छा हूंदी आहे। अलाह ताला इंसान जे दिलनि में जेका पंहिंजे बचनि जी मुहबत रखी आहे उहा असां सभु जेको त ॼाणूं था। त यहूदी जेको आहे बेहाल थियो, तौरात पियो पढ़े। पुट जी कैफ़ियत इहा आहे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आया ई हुआ माण्हुनि खे जहन्नम खां बचाइण जे लाइ।
आया ई हुआ माण्हुनि खे फ़ाइदो पहुचाइण लाइ। रहमत आलमीन जो मक़सदु ई इहो आहे त पाण पंहिंजी उम्मत खे दोज़ख खां बचाइनि। त पाण इन खे नाज़िक लम्हनि में उन यहूदी आलम खे फरमायाऊं तोखे कसम आहे उन अलाह जो जंहिं मूसा अलैहिस्सलाम ते ई तौरात नाज़िल कयो आहे। आसमानी किताब 4 आहिनि, ज़बूर, तौरात, इंजील ऐं क़ुरान। केतिरा माण्हू चवंदा आहिनि त जेको आहे सो इहे 4 किताब आहिनि, पर ईअं कोन्हे, इहे 4 वॾा किताब आहिनि। कान अन्नास उम्मतन वाहिद फबअस अल्लाहु नबिय्यीन मुबश्शिरीन व मुनज़िरीन व अंज़ल मअहुमुल किताब बिल हक़। अल्लाह ताला क़ुरान में सूरह बक़रा में फरमाए थो त सॼी जेका इहा उम्मत हुई पहिरीं हिकिड़ो ई फ़िरक़ो हो, हिकिड़ो ई नज़रियो हो, हिकिड़ो ई अक़ीदो हो, हिकिड़ो ई मज़हब हो। पोइ माण्हू फ़िरक़नि में विया हलिया, पोइ माण्हू टोला टोला थी विया हलिया, पोइ माण्हुनि में इख़्तिलाफ़ पैदा थिया, पोइ माण्हुनि में फेटाड़ो पैदा थियो। फबअस अल्लाहु नबिय्यीन मुबश्शिरीन व मुनज़िरीन व अंज़ल मअहुमुल किताब बिल हक़। फरमाए पोइ अल्लाह पंहिंजे तरफ़ां उन्हनि ॾांहुं ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ढेजारींदड़ मोकिलिया, ऐं हर ढेजारींदड़ सां अल्लाह जो किताब गॾु हो, ऐं अल्लाह उनखे किताब ॾिनो जेको हक़ वारो किताब हो। माना जेके बि पैगंबर आया उन्हनि सभिनी खे अल्लाह किताब ॾिनो, सभिनी सां गॾु किताब नाज़िल थियो जेको हक़ वारो आहे। असां इन शइ ते यकीन रखूं था त बहरहाल पाण उनखे फरमायूं त तोखे कसम आहे उन अल्लाह जो जंहिं मूसा अलैहिस्सलाम ते तौरात नाज़िल कयो आहे, तूं मूंखे ॿुधा छा अॻियनि किताबनि में मूं बाबति आख़िरी रसूल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाबति तूं निशानियूं लिखियल ॾिसींदो या न। यहूदी आलमनि खे हसद जी बीमारी, हसद मिन इंद अनफुसिहिम मिन बैद मा तबय्यन लहुमुल हक़, यानी हक़ ज़ाहिर थियण खां बैद बि हसद जे करे उन्हनि मुहम्मद रसूलुल्लाह सां कुफ़्र कयो, हसद जे करे। त उन्हनि नाज़िक लम्हनि में ॾिसो होॾां पुटु मरेसि पियो, पुटु सकरात में आहे, उते बि अल्लाह हिदायत नथो ॾे, उते बि दिलियूं जेके आहिनि से ढकियूं पियूं आहिनि, दिमाग़ ढकियो पियो आहे। सभु कुझु ॼाणण जे बावजूदि कद जे इशारे सां करे चवे थो न तुंहिंजे बारे में कुझु बि लिखियलु कोन्हे। हाणे ॾिसो वरी होॾां उहो छोकिरो जंहिं ॿुधी वरितो ॾिसी वरितो उन हालत में ॻाल्हाए थो, चई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाबा कूड़ पियो ॻाल्हाए। छोकिरे खे अल्लाह हिदायत थो ॾे, उन ऊंदाईअ मां ॿाहिरि कढे थो। इमाम कुर्तुबी लिखे थो हिन आयत जो मक़सदु इहो आहे हिकिड़ा मोमिन उहे जे ईमान खां पोइ बि कंहिं गुनाहनि में थी विया, कंहिं ऊंदाहियुनि में ग़रक़ थी विया, अल्लाह उन्हनि खे ॿाहिरि कढंदो। ॿिया माण्हू उहे जिन जा ईमान आंदो बि कोन्हे, पर उन्हनि जी का नियत जे करे, कंहिं नेकी जे करे, कंहिं सुठे इख़लाक़ जे करे, कंहिं सुठे इरादे जे करे अल्लाह ताला जेको आहे उनखे हिदायत जे तरफ़ आणे थो। त छोकिरो थो चवे ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो पीउ कूड़ पियो ॻाल्हाए, कूड़ो आहे। अल्लाह जो कसम, उन अल्लाह जो कसम जंहिं मूसा अलैहिस्सलाम ते तौरात नाज़िल कयो, अॻियनि किताबनि में असां जेको आहे तो बाबति निशानियूं पढ़ियूं आहिनि, मौजूदु आहिनि। ऐं ते अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल। ऐं शाहिदी थो ॾियां अल्लाह खां सवाइ को महबूद कोन्हे ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। ईअं चवण सां उन साह वियो हलियो। पाण पंहिंजे सहाबा खे फरमायूं त हीअ हाणे असांजो आहे, हिन जो मैयत हिन जे पीउ खे कोन ॾिनो वेंदो, हिन जा वारिस असीं आहियूं, असीं मुस्लमान हिन जा वारिस आहियूं, असीं हिनखे गुसल ॾींदासीं, असीं हिनखे कफ़न ॾींदासीं, असीं हिन जी जनाज़े नमाज़ पढ़ंदासीं, असीं हिनखे जेको आहे सो दफ़न कंदासीं। पाण फरमाईंदा मैयत खे खणो हिन खां परे कयोसीं हिन जे पीउ खां। उहो भाॼी खपाइण वारो जेको हमरा साहबी उन जेॾीमहिल ई ॾिठी रड़ कंहिं चए अल्लाह जो कसम आऊं बि ईमान थो आहियां, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, उन उते ईमान आंदो।
त बहरहाल हिन सॼे मज़मून जो मक़सदु इहो आहे त अल्लाह जी तौहीद ऐं मुहम्मद रसूलुल्लाह जी सुन्नत। अल्लाह जे तौहीद जे मुक़ाबले में को अल्लाह जो महबूद कोन्हे, का ज़ात ऐं सिफ़ात में अल्लाह जो शरीक कोन्हे। अहिड़े तरीक़े सां मुहम्मद रसूलुल्लाह जी रिसालत में, मुहम्मद रसूलुल्लाह जे हदीस ऐं सुन्नत जे मुक़ाबले में कंहिं इमाम जो कौल, कंहिं इमाम जी राय, कंहिं फ़िरक़े जो को उसूल दस्तूर का हैसियत कोन थो रखे। जिते बि तव्हांखे क़ुरान हदीस मिले उहो ई मज़हब आहे, उहा ई राह निजात आहे, उहो ई नूर आहे, उहा ई रोशनी आहे जेका मुहम्मद रसूलुल्लाह असांखे ॾिनी आहे। पंहिंजूं निमाज़ूं ज़ाया न करियो, पंहिंजे अमल खे बर्बाद न करियो। अल्लाह जॾहिं तव्हां ताईं हक़ पहुचाए थो, अल्लाह जॾहिं तव्हां ताईं हिदायत पहुचाए थो त असां सभिनी जे मथां हक़ आहे तहक़ीक़ करियूं त आहे छा, इन शइ ते अमल करियूं जेका आसमान तां नाज़िल थी आहे। हिदायत ॿ कोन्हनि, टे कोन्हनि, चारि कोन्हनि। वअन हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊहु वला तत्तबिउस सुबुल फतफ़र्रक़ बिकुम अन सबीलिही ज़ालिकुम वसाकुम बिही लअल्लकुम तत्तकून। अल्लाह तो फरमाए त हिदायत हिकिड़ी आहे, हिदायत जी राह सिरात मुस्तक़ीम हिकिड़ी आहे। ॿ चारि पंज कोन्हनि, ही बि सही, हू बि सही, असीं बि सही, हू बि सही। इहो हिकिड़ो खेल आहे, तमाशो आहे। अॻे चवंदा हुआ त अहल हदीस अंग्रेज़नि जी पैदावार आहिनि, हाणे था चवनि अहल हदीस बि सही आहिनि, असीं बि सही आहियूं। हाणे था चवनि नबी सलाम जमात ईअं बि पढ़ी आहे, असां वांगुरु बि पढ़ी आहे। अलाह जा बंदा, ॿ जमायतूं कीअं थींदियूं, ॿ तरीक़ा कीअं थींदा? वअन हाज़ा सिराती मुस्तक़ीम। कुफ्र ऐं हक़ गॾु हली नथा सघनि, ऊंदाही ऐं रोशनाई गॾु हली नथा सघनि, हिदायत ऐं गुमराही गॾु हली नथा सघनि। कुल जाल हक़ वज़ाकल बातिल, जिते बि हक़ आयो बातिल भॼी वेंदो, बातिल बीहंदो कोन, बातिल जी जाइ कान्हे जो हक़ जी जाइ ते बीह सघे। उन करे पंहिंजे अमल खे बर्बादु न कयो। अलाह खां दुआ आहे त अलाह ताला असांखे सम्झण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह जा हुकुम रसूल तरीक़ा पहुचाइजनि, दावाऊं त घणा कंदा आहिनि,